सऊदी अरब समेत नार वारनि मुल्कनि में अॼु ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। ईद उल फितर जी निमाज़ जा सभ खां वॾा इज्तिमा मस्जिद अल हराम ऐं मस्जिद अल नबवी में थिया। सऊदी अरब यूएई समेत नार वारनि मुल्कनि में अॼु ईद मल्हाई पई वञे। ईद उल फितर जी निमाज़ जा सभ खां वॾा इज्तिमा मस्जिद अल हराम ऐं मस्जिद अल नबवी में थिया, जिथे लखे फर्ज़ंदनि तौहीद ईद जी निमाज़ अदा कई। ख़ादमीन हरमैन शरीफ़ शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ सॼे दुनिया जी मुस्लमाननि खे ईद उल फितर जूं मुबारकूं ॾिनियूं आहिनि। पंहिंजे पैगाम में हुन आलमी अमुन ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशुनि खे जारी रखण जो अज़म वरचाईंदे उम्मत मुस्लिमा लाइ अमुन, सलामती ऐं इस्तेहकाम जी दुआ कई। ॿिए पासे तुर्की, लिबनान, यमन, फ़लस्तीन ऐं इराक़ में बि अॼु ईद उल फितर मल्हाई पई वञे। ऑस्ट्रेलिया में बि अॼु ईद मल्हाई पई वञे, जिते वज़ीर आज़म एंथोनी अल्बानीज़ सिडनीअ जी मस्जिद जो दौरो करे मुस्लमाननि सां गॾु ईद जी ख़ुशियुनि में शरीक थी खेनि मुबारकबाद ॾिनी। अमरीका में भी ईद उल फितर जो चंड नज़र अची वियो आहे ऐं उते बि अॼु ईद मल्हाई पई वञे। बरतानिया समेत यूरोप जे केतिरनि ई मुल्कनि में मुस्लमाननि जे वॾे अंग अॼु ईद मल्हाइण जो ऐलान कयो आहे। लंडन में चंड राति जो सभ खां वॾो ऐं रंगीन मेलो लॻायो वियो, जिथे माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। चांद रात जी तक़रीब में औरतुनि लाइ मेहंदी जा स्टाल लॻाया विया, जिथे हथनि ते ख़ूबसूरत हिना जा डिज़ाइन ठाहिण लाइ डिघियूं कतारूं लॻी रहियूं हुयूं।